बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां डिस्कस जेको कयूं पिया उहो इनवर्स प्रोपोर्शन ते कयूं पिया। त असांखे हिकिड़ो जेको आहे प्रॉब्लम गिवन आहे, उन प्रॉब्लम में ई जेको आहे असां इनवर्स प्रोपोर्शन जो जेको आहे कॉन्सेप्ट सिखंदासीं त इनवर्स प्रोपोर्शन जेको आहे उहो कीअं थींदो आहे। सभ खां पहिरियां प्रॉब्लम आहे जंहिंमें चए थो त 15 लेबर्स कंप्लीटेड सम वर्क इन 16 डेज़। 15 मज़दूर को कम जेको आहे पूरो था कनि घणनि ॾींहंनि में, 16 ॾींहंनि में। इन हाउ मेनी डेज 20 लेबर्स, केतिरनि ॾींहंनि में 20 मज़दूर विल कंप्लीट द सेम वर्क, साॻियो ई कमु जेको आहे कंप्लीट कंदा। हाणे ॻाल्हि सम्झण जी आहे। पहिरियां त हिन में जेका असांजी जेका कंपेरिज़न आहे उहा ॿिनि शयुनि जे विच में आहे। हिकिड़ी असांजी आहे माना 15 जेके लेबर्स, 15 मज़दूर आहिनि। हाणे कमु जेको आहे उहो घणनि ॾींहंनि में था कनि, डेज़। ॾींहं घणा आहिनि, 16 ॾींहं। ठीकु आहे। वरी चए थो त जेकॾहिं 20 मज़दूर, हाणे मज़दूर छा वधिया, ठीकु आहे, मज़दूर वधिया त ॾींहं छा थींदा, खुटंदा। हाणे हिते असांजो जेको माना कंपेरिज़न जेका असांजी थी उहा छाजी थी, माना मज़दूरनि जी थी। पहिरियां असां छा कंदासीं, मज़दूर पहिरियां 15 हुया, हाणे घणा आहिनि, 20। यानी मज़दूर वधिया त एरो जी निशानी जेकी आहे उहा मथे ॾींदासीं। ठीकु आहे। हाणे मज़दूर जॾहिं वधिया त ॾींहं छा थींदा, ॾींहं असांजा खुटंदा त एरो जी सिंबल जेकी आहे उहा छा थींदी, हेठि थींदी। हाणे असां जेका स्टार्टिंग पॉइंट वठंदासीं उहा असां एरो जी ईंड खां वठंदासीं। यानी हितां खां असां जेको आहे हिनखे रेशो खे लिखणु शुरू कंदासीं। छो जे रेशो तव्हांखे ख़बर आहे, रेशो असां माना ईअं लिखंदा आहियूं त ॿ साॻियूं क्वांटिटियूं जेके उहे हिक ॿिए जे हेठि में लिखंदा आहियूं। हाणे ही लेबर्स आहिनि, लेबर्स हिक ॿिए जे हेठां लिखियासीं, डेज़ आहिनि, डेज़ हिक ॿिए जे हेठो लिखियासीं। यानी हितां असां लिखणु शुरू कंदासीं। यानी पहिरियां लिखंदासीं 20, पोइ रेशो घणा, 15। हाणे प्रोपोर्शन जी निशानी। ठीकु आहे। छा सां आहे हिन जी कंपेरिज़न वरी हिकिड़े पासे कंहिंसां कंपेरिज़न वरी हिन जी कयूं पिया हिननि ॾींहंनि सां। हाणे हिते छा लिखंदासीं, हितां 16, उन खां पोइ रेशो जेको आहे वरी असांजी एक्स। हाणे ॿाहिरियां सां ज़रब कंदासीं, अंदरियां सां ज़रब कंदासीं। ठीकु आहे। हिनखे सिंप्लीफाई कंदासीं। 20 ज़रबिया एक्स बराबरि हिते लिखंदासीं 16 ज़रबिया घणा, हिते 15। हाणे असांखे एक्स जो वैल्यू खपे त हिते एक्स रिमेन सेम। हिते 16 इंटू 15 अपान में 20, हिते छा था कनि, ज़रब हेॾे छा जी कंदा, वंड। हिते 5 जो खोड़ो हणूं, मिसाल तौरु 4 5 20, 3 5 15। हिते हणूं 4 जो खोड़ो, हिन ते लॻे थो 1 चौंक 4 चौंक 16। त हाणे एक्स जो असांखे वैल्यू छा मिलंदो, 4 त्रिकी 12। ठीकु आहे। त हाणे असांजा जेके 20 मज़दूर आहिनि, जेको पहिरियों 15 मज़दूर कमु कनि पिया 16 ॾींहंनि में, त हाणे 20 मज़दूर जेके आहिनि उहो साॻियो ई कमु घणनि ॾींहंनि में कंदा, 12 ॾींहंनि में कंदा। यानी छा थियो, मज़दूर वधाइण सां असांजा ॾींहं जेके आहिनि उहे घटि थिया। पहिरियों उहो ई जेको 16 ॾींहंनि वारो कमु माना 15 मज़दूर पिया कनि, हाणे वरी छा कयो अथई, मज़दूर जॾहिं वधायासीं त उहो साॻियो ई कमु घणनि ॾींहंनि में थी वियो, 12 ॾींहंनि में थी वियो। त हिन में ईअं थियो जो हिकिड़ी शइ वधी, ॿी शइ छा थी, खुटी। त असां अहिड़े क़िस्म जे प्रोपोर्शन खे चवंदासीं असां, इहो असांजो छा हूंदो आहे, इनवर्स प्रोपोर्शन हूंदो आहे। इनवर्स प्रोपोर्शन आहे हिनखे चवंदासीं असां।